मौलाना अब्दुल रज़ाक इब्राहिमी हफ़िज़ुल्लाह खे त पाण अचनि ऐं असां सां मुख़ातिब थियनि। फ़ज़ीलतु शेख मौलाना अब्दुल रज़ाक इब्राहिमी हफ़िज़हुल्लाह। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व इज़ जअलनल बैत मसाबतल लिन्नास व अमना। जीअं त अॼोके मुबारक प्रोग्राम में तव्हां देर खां असांजे आलमनि ख़तीबनि नौजवाननि जा जज़्बात ॿुधी रहिया आहियो। आउं तव्हांजे साम्हूं इहा शइ रखणु चाहियां थो त इन्हनि जज़्बनि जो सबबु छा आहे, इन कावड़ जो बुनियादु छा आहे। ज़ाहिर ॻाल्हि आहे, असांजे हिन वरी प्रोग्राम जे अंदरि असांजे हिन स्टेज ते वॾा वॾा आलिम, मुफ़्ती, मदरसनि जा उस्ताद, अहले इल्म मौजूदु आहिनि। तंहिं करे हिन मसइले जी वज़ाहत तमामु ज़रूरी आहे त जेकॾहिं को दरगाह जो गद्दी नशीन इहो ऐलान करे त हिन दरगाह ते हज थियणु घुरिजे या हज जूं रस्मूं अदा थियणु घुरिजनि, त इन ऐलान जो शरन छा हुकुम आहे। असांखे इहो मसइलो सम्झणो बि, सिर्फ़ु जज़्बात ज़ाहिर न आहिनि करणा, बल्कि सम्झणो बि इन कावड़ जो को बुनियाद आहे। मुंहिंजा दोस्तो, इहो मसइलो सम्झण जे लाइ इहा शइ सम्झणु ज़रूरी आहे त अल्लाह रब्बुल आलमीन वटि काबतुल्लाह जी अज़मत केतिरे क़दुरु आहे। अल्लाह रब्बुल आलमीन बैतुल्लाह तामीर करायो, कंहिंजे हथां तामीर कराई? कंहिं आलिम जे हथां, कंहिं मुफ़्ती जे हथां, कंहिं बुज़ुर्ग जे हथां, कंहिं पीर जे हथां? न, पैगुंबरनि जे हथां। त पैगुंबर ही घर तामीर कनि। जॾहिं बैतुल्लाह तामीर थी चुको, बैतुल्लाह छाजे लाइ तामीर थियो? इन लाइ बैतुल्लाह में निमाज़ूं पढ़ियूं वेंदियूं, एतिकाफ़ माण्हू वेहंदा, तवाफ़ करण वारा तवाफ़ कंदा, पर एतिकाफ़, निमाज़ ऐं तवाफ़ खां अॻु में मामिलो सफ़ाई जो आहे, मामिलो बहारो ॾियण जो आहे। सवाल थो पैदा थिए, बैतुल्लाह जे अंदरि बहारो ॾियण जो, सफ़ाई करण जो हुकुम अल्लाह रब्बुल आलमीन कंहिंखे ॾिनो? कंहिं आम माण्हूअ खे न, पैगुंबरनि खे ॾिनई। फरमाई वतहिरा बैती लित्ताइफीन वल आकिफीन। ऐं मुंहिंजा नबी इब्राहिम, ऐं मुंहिंजा नबी इस्माईल, मुंहिंजे घर जी बुहारी कढो ऐं सफ़ाई करियो, तव्हां त मुंहिंजा बाना हिन घर में अची करे तवाफ़ बि कनि, निमाज़ूं बि पढ़नि ऐं रुकू ऐं सजदा बि कनि। मुंहिंजा दोस्तो, बैतुल्लाह तामीर थियण खां पोइ बैतुल्लाह जे अंदरि हज करण जो ऐलान अल्लाह ताला कंहिंखां करायो? कंहिं पीर खां, कंहिं मुफ़्ती खां, कंहिं इमाम खां, कंहिं मुजतहिद खां? न, ऐलान पैगुंबर खां कराई, संस खलील खां कराई। वाज़िन फिन्नास बिल हज। इब्राहिम जॾहिं बैतुल्लाह तामीर कयो अथई त हाणे ऐलान कर सॼी दुनिया खे हिते अची करे हज करणो आहे। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह रब्बुल आलमीन जॾहिं काबतुल्लाह जे अंदरि मके जे मुशरिकनि 360 बुत रखी छॾिया, हालांकि बैतुल्लाह तामीर छाजे लाइ थियो आहे? बैतुल्लाह में अल्लाह ताला जी इबादत थींदी, निमाज़ पढ़ी वेंदी, तौहीद जो चर्चो आम थींदो। पर मके जे काफ़िरनि जॾहिं बैतुल्लाह जे अंदरि 360 बुत रखी छॾिया ऐं बैतुल्लाह जा ज़ोरी ग़ालिब थी करे मुतवली बणिजी विया, शहर जे अंदरि वण कटण जी इजाज़त कोन्हे, जंहिं शहर जे अंदरि पखी जो शिकार जाइज़ कोन्हे। ऐं मुंहिंजा पैगुंबर, आऊं तोखे इजाज़त ॾियां थो, तूं जंग विड़ी करे काफ़िरनि सां मुक़ाबिलो करे बैतुल्लाह खे बुतनि खां पाक कर। ऐं इहो ई दुनिया ॾिठो, अल्लाह जो प्यारो पैगुंबर सन 8 हिजरी जे अंदरि पाण मको फतह कनि था, काबतुल्लाह में दाख़िल थियनि था, बुतनि खे किराइनि था ऐं ज़बान ते अल्फाज़ आहिनि, जाअल हक़ व ज़हक़ल बातिल इन्नल बातिल कान ज़हूक़ा। मुंहिंजा दोस्तो, हाणे असां ॾिसूं था
यो साॻियो बैतुल्लाह आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जी नज़र में इन बैतुल्लाह जी केॾी वॾी अज़मत आहे। जंहिं साल अल्लाह ताला जे प्यारे पैगंबर जी विलादत थी आहे, पाण जंहिं साल पैदा थिया आहिनि, उन साल जे अंदरि यमन जो अबरह नाले बादशाह दिल में इरादो रखे थो त आऊं बैतुल्लाह ते हमलो करियां, हाथियुनि ते सवार थिए थो, फौज गॾु वठे थो ऐं काबतुल्लाह जे क़रीब पहुचे थो। मुस्लमानो, असांखे गौर करणु घुर्जे त क़ुरान करीम में अल्लाह रब्बुल आलमीन एॾा वॾा ईमान अफरोज़ वाक़िया छो बयान कया आहिनि त मुस्लमान जे दिलनि में ईमान क़ाइमु रहे, ईमानी जज़्बो क़ाइमु रहे। अल्लाह रब्बुल आलमीन हिन मक़ाम ते जॾहिं अबरह पंहिंजो लश्कर आणे चुको आहे काबतुल्लाह जे क़रीब, रब्बुल आलमीन क़ुरान करीम जे अंदरि की खिताब फरमायो आहे, क़ाबिले गौर कन खोले करे ॿुधो। फरमायई अलम तरा फ़अल रब्बुक, ग़लती नथो कयां, विच में लफ़्ज़ मौजूद आहे। फरमाई अलम तरा कैफ़ फ़अल रब्बुक, गौर करण जी ॻाल्हि आहे। कम करण वारो केरु आहे? रब्बुल आलमीन आहे। कम कहिड़ो आहे? उहो जेको काबतुल्लाह जी गुस्ताखी लाइ आयो आहे, काबतुल्लाह खे शहीद करण लाइ आयो आहे। उन सां रब्बुल आलमीन छा कयो ऐं ॾिसण वारा तूं ॾिस। अल्लाह ताला अॼु बि असांखे ॾिसणु चाहे थो क़ुरान जी शिकिल में। अल्लाह रब्बुल आलमीन अॼु बि असांखे ॾिसणु चाहे थो। अलम तरा, ऐं ॾिसण वारो ॾिसो, ऐं बदीन वारो ॾिसो, हिन इज्तिमा में गॾु थियण वारो ॾिसो। या अल्लाह छा ॾिसूं? अलम तरा, ॾिस, हिकु तरफ़ हाथियुनि ते सवार आहिनि, हाथियुनि जो वॾो लश्कर आहे, ॿिए तरफ़ नंढड़ा पखी उनजा वलर आहिनि। ॾिस त सही, हिकु तरफ़ हाथियुनि जो हेॾो वॾो जानवर आहे, कहिड़ो वॾो जानवर हाथी आहे, ॿिए तरफ़ नंढड़ा पखी आहिनि। अलम तरा, ऐं ॾिसण वारा ॾिस, हिकु तरफ़ तलवारूं आहिनि, तीर आहिनि, नेज़ा आहिनि, भाला आहिनि, वॾा वॾा पत्थर आहिनि, जेके उहे पत्थर पंहिंजे मशीन में लॻाए करे काबतुल्लाह ते उछलाइण जो इरादो रखनि था। ॿिए तरफ़ पखियुनि जे चुंबनि जे अंदरि नंढा नोकदार पत्थर आहिनि। ॾिस त सही, अलम तरा, ऐं ॾिसण वारा ॾिस। या अल्लाह छा ॾिसां? ॾिसी नथो? अबरह जो गुरूर, अबरह जो तकब्बुर, जो इहो अबरह मुंहिंजे घर बैतुल्लाह ते हमले करण जो इरादो रखे थो। या अल्लाह पोइ छा ॾिसां? फरमाई ॾिस, मूं हुनजे हुरूर खे मिटी में कीअं मिलायो। मुस्लमानो, गौर करियो, बैतुल्लाह जी अल्लाह रब्बुल आलमीन वटि अज़मत केॾी वॾी आहे, केॾी वॾी अज़मत आहे। तंहिं करे असां इहा ॻाल्हि चवण में हक़ में जानिब आहियूं त जेकॾहिं को बि माण्हू दिलि में ख़्यालु पैदा थिए त हिन दरगाह ते हज वारियूं रस्मूं अदा थियणु खपनि, त चइबो इहो ख़्यालु शैतानी ख़्यालु आहे। सभु चओ कहिड़ो ख़्यालु आहे इहो? शैतानी ख़्यालु। जेकॾहिं कंहिं पीर, कंहिं गद्दी नशीन जे दिलि में ख़्यालु पैदा थिए त मुंहिंजे दरगाह ते हज वारियूं रस्मूं अदा थियणु खपनि, चइबो त इहो शैतानी ख़्यालु आहे। ऐं जेकॾहिं को पीर, को गद्दी नशीन पंहिंजे दरगाह ते उन ख़्याल खे अमली शिकिल पैदा करण जी कोशिश करे त हू अल्लाह जो वली कोन चइबो, शैतान जो दोस्त चइबो, शैतान जो दोस्त चइबो। मुंहिंजा दोस्तो, हिते अची करे असां चई सघूं था त लुवारी शहर जे अंदरि जंहिं ज़माने में कंहिं गद्दी नशीन जे दिलि में इहो ख़्यालु पैदा थियो त शैतानी ख़्यालु हुयो ऐं उनखे अमली जामो पाराइण लाइ उन जेका महिनत कई, उन जे नतीजे में हू शैतान जो दोस्त बणिजी चुको। ऐं मुंहिंजा दोस्तो, इहो ऐलान करनि त हिन दरगाह ते हज वारियूं रस्मूं अदा थियनि, इहो सिर्फ़ु बैतुल्लाह जी गुस्ताखी कोन्हे, बल्कि इहो ऐलानी कुफ़र आहे। इहो ऐलानी कुफ़र आहे। त मुंहिंजा दोस्तो, अॼु असांजे दिलनि में जेको जोश आहे, ज़बान ते जेके अल्फाज़ आहिनि, उनजो सबबु हीअ आहे त कंहिं दरगाह मुतलिक़ इहो ऐलान करणु त हिन दरगाह ते हज वारी रस्म अदा थियणु घुरिजनि, इहो ऐलान ई ख़तरनाक आहे। मुंहिंजा दोस्तो, जॾहिं लुवारी वारनि इहो ऐलान कयो, अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे नेक ॿारनि खे तौफ़ीक़ अदा फरमाई। वरी आउं चवंदुसि,
जॾहिं अबरह जी ॻाल्हि आई अल्लाह ताला उन जो जवाब ऐं उन जो अहवाल क़ुर में बयानु कयो आहे। पर वारी आई लुहारी जी त अल्लाह रब्बुल आलमीन मौलाना हाजी अहमद मल्ला खे तौफ़ीक़ ॾिनी जंहिं लुहारी जो रद्द पंहिंजे शेरो शाइरी में ऐं नज़मनि में कयो। हिकिड़ो नज़म जेको बार बार पढ़ियो वियो स्टेज ते असां ॿुधंदा रहियासीं, पर थोरो तवजो ॾिजो त नज़म में कहिड़ी शइ आहे। मौलाना हाजी अहमद मल्ला जे इन नज़म जे अंदरि बद दुआ बि आहे ऐं हक़ीक़त जो इज़हार बि। चई लोहारीअ में लटूं वसंदियूं मगर कबो सदा काए। हिन शहर जे अंदरि बद दुआ बि आहे मौलाना जी ऐं गॾो गॾु हक़ीक़त जो इज़हार बि आहे। अॼु सॼी दुनिया ॾिसे पई त लोहारी में लटूं वसनि पयूं ऐं काबतुल्लाह पंहिंजे आबो ताब सां क़ाइम। मुंहिंजा दोस्तो, अॼु ही सिपाही साहब जे प्लेटफॉर्म तां जेको प्रोग्राम थी रहियो आहे इन हवाले सां आउं तमामु घणो ख़ुशी जो इज़हार कयां थो ऐं गॾो गॾु असांजे फाज़िल असांजे मोहतरम फज़ीलत शेख राग़ब लफ़ी समूह हफ़िज़ुल्लाह नाज़िम आला जमियत सिंध खे मुबारकबाद पेश करियां थो जिन जे महिनतनि सां ही प्रोग्राम मुनक़िद थी सघियो आहे। ऐं आख़िर में आउं तमामु आयल दोस्तनि ख़ासि करे नौजवाननि ऐं कारकुननि खे इहा अपील कंदुसि त सिपाही बैतुल्लाह जेका तनज़ीम आहे या हिकु मुनज़म तनज़ीम आहे ऐं हिन तनज़ीम जो बुनियाद रखण वारा मुख़लिस आलिम हुया। मौलाना ख़ैम निज़ामानी, मौलाना हाजी अहमद मल्ला, मौलाना अब्दुर रहीम पछमी, इहे मुख़लिस माण्हू हुया। तंहिं करे जॾहिं बि हिन तनज़ीम जे हवाले सां तव्हांखे सॾु थींदो त इन सॾ जो बुनियाद इख़लास आहे, अल्लाह कारण तव्हांखे हिन सॾ जो जवाबु ॾियणो आहे ऐं गॾु थियणो आहे। ऐं मूंखे यकीन आहे जॾहिं बि काबतुल्लाह जी हुरमत लाइ मुस्लमाननि खे सॾु थींदो लबैक चवंदे जवाबु ॾींदे देरि कोन कंदा। पर गॾो गॾु ॿुधाईंदो हलां जहिड़ीअ तरह हर दोस्त खे ॿुधाईंदो रहियो आहे त इंसानियत खे फ़िक्र करणु खपे ऐं इंसानियत खे घुर्जे त नोटिस ई जारी करे जहिड़ीअ तरह मौज़ अदालतनि जा फ़ैसिला आहिनि। असांजो इहो वाहिद मुतालबो आहे त फ़ैसिला थियल आहिनि मौज़ अदालतनि जा, उन फ़ैसिलनि मुताबिक़ लेटर जारी थियणु खपे। जेकॾहिं लेटर जारी नथो थिए त अवाम जे अंदरि जेका बेइत्मिनानी आहे बेसुकूनी आहे उनजो सबबु ई आहे त उन फ़ैसिले खे तब्दील छो कयो वञे पियो ऐं हथ जो रांदि छो कई वञे। आख़िरी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं मुस्लमान कमज़ोर आहिनि, मुस्लमान ज़ईफ़ आहिनि त असांखे यकीन आहे असांजो रब ताक़त वारा, असांजो रब ताक़त वारा। असां खणी तादाद में थोरा हुजूं, असांजी ताक़त खणी घटि हुजे, पर अल्लाह रब्बुल आलमीन जी ताक़त तमामु वॾी आहे। तंहिं करे इन माण्हुनि खे इंतिज़ामिया खे ऐं लोहारी दरगाह जे मुरीदनि खे ऐं उनजे ज़िमेदारनि खे सोचणु खपे त असां 9 ऐं 10 ज़िलहज तां हथु खणी वञूं। बाक़ी इन्हनि जो मामिलो दरगाह ते ॾियारा मल्हाइनि था उन्हनि जो मामिलो आहे, पर 9 ऐं 10 ज़िलहज ते मुस्लमान लोहारी जे अंदरि इन्हनि खे कॾहिं गॾु थियणु कोन ॾींदा। अल्लाह ताला असां सभिनि जो हामी ऐं नासिर हुजे। अक़ूलु क़ौली हाज़ा वा ख़ुदा वाय अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।